अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, मैं तव्हांजो दोस्त इसरार अहमद एरी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल इसरार एरी ऑफिशियल। सभ खां पहिरियों असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाणे तव्हांखे असां ॿुधाईंदा हलूं सिंध जी मशहूरु अदाकार मासी खैरा उर्फ़ शबीरा चन्ना जो रोड एक्सीडेंट थी पियो आहे। शबीरा चन्ना कराची खां हालाणे शहर पंहिंजी गाॾी ते रवाना हुई कंहिं शादी जे फंक्शन जे लाइ। गाॾी तेज़ रफ़्तार हुजण जी वजह खां गाॾी जो टायर फाटिजी पियो ऐं गाॾी जो एक्सीडेंट थी पियो। गाॾी मुकमल तौर ते कुचकला थी वई। शबीरा चन्ना ऐं सोशल मीडिया ते ग़लति अफ़वाह हली रही आहे कि मासी खैरा उर्फ़ शबीरा चन्ना वफ़ात करे वई आहे। इहा बिल्कुलु ग़लति ॻाल्हि आहे। तव्हांखे असां ॿुधाईंदा हलूं एक्सीडेंट खां बाद शबीर ज़ख़्मी थी पिया ऐं इलाइक़े वासी हुननि खे खणी इलाइक़े जे अस्पताल में भर्ती कयो ऐं हुननि जो इलाज मुकमल तौर ते हली रहियो आहे। शबीर ज़ख़्मी थियण जी वजह खां हुननि जो अल्ट्रासाउंड एक्सरे कयो वियो ऐं हुननि खे तिबी इमदाद फौरी तौर ते मिली रही आहे। शबीरा चन्ना ऐं अफ़वाह चन्ना ऐं एनी चन्ना मुकमल तौर ते ठीकु ठाक ऐं चङियूं भलियूं आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं जेके माण्हू इहे ग़लति अफ़वाह हलाइनि था, महिरबानी करे इहा ग़लति अफ़वाह न हलाइनि। छो त शबीरा चन्ना हिकु सिंध जी मशहूरु अदाकार आहे ऐं प्यार सां माण्हू हुन खे आपा शबीरा चन्ना चवंदा आहिनि। ग़लति अफ़वाह हलाइण वारनि खे इतलाह कई थी वञे कि ग़लति वीडियो तव्हांजे कोई बि नेट ते नज़र आयो त तव्हांजे ख़िलाफ़ एक्शन खयो वेंदो। महिरबानी करे ग़लति अफ़वाह न हलायो। ऐं जेके दोस्त ॾिसी रहिया आहिनि उन्हनि खे इहा अपील थी कई वञे कि तव्हां दुआ कयो दोस्तों, आपा शबीरा चन्ना बिल्कुलु ठीकु ठाक थी पंहिंजे घर ऐं पंहिंजे घर भाती पंहिंजे कुंड कबीले में वापसि वञे ऐं ईअं ई कमु करे KTN ते, सिंध TV ते, भारती TV ते जेके बि चैनल आहिनि उहे ई कमु करे जीअं हाणे करे रहिया आहिनि। तव्हां तमामु दोस्तनि खे दुआ जी अपील कई थी वञे कि दुआ कयो कि आपा शबीरा चन्ना बिल्कुलु ठीकु ठाक थी पंहिंजे घर वापसी वञे। महिरबानी दोस्तों, असांजा तमामु वीडियो ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल इसरार एरी ऑफिशियल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो।